जी बिल्कुलु, असां अॼु उन लावारिस ज़िले टलेमोन खान में सईदपुर खां अॻियां मुलाक़ात दरगाह औरिया गाजा वटि हिते मौजूदु आहियूं। ऐं जिथे को बि के क़दुरु असांजे ज़मींदारनि सां कोन कयो वियो आहे, न हारियुनि सां कयो वियो आहे, न ई को सिंध जी आवाम सां को क़दुरु थियो आहे हिते। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ हिकिड़ो नायाबु जेको ॿिज आहे, जेको साईं ज़ुल्फ़कार अली शाह अफ्रीका में घुरायो आहे। ऐं सिर्फ़ु पंहिंजे खाइण लाइ, जेको हिते वारा चवनि था जो खाइण जो ज़ाइक़ो ई हुन असां वरी जेके सारियूं पोखियल आहिनि उन खां अलॻि आहे ऐं तमामु घणो टेस्टी जेको आहे थिए थो। पर असां वटि जेके आहिनि ज़मीनदार जेके आहिनि सुठियूं शयूं पोखे सघनि था, सभु शइ करे सघनि था। ऐं वॾी ॼाण आहे असांजी सिंध धरती, इन ते ई असांजा माण्हू जेके आहिनि ज़मीनदारी खाते में हलिया आहिनि। पर हिते जेके नाइल हुकुमरान आहिनि ऐं हिते जेके इंतिज़ामियूं आहिनि उहे मुकमल माफ़ियाउनि सां गॾिजी हिननि ज़मीनदारनि खे ऐं इन्हनि हारियुनि खे, इन्हनि दुकानदारनि खे, इन्हनि मज़दूरनि खे सदाईं कुचलियो आहे। उन को बि रिलीफ कोन ॾिनो आहे। हीअ सारियूं जेके पोखियल आहिनि ऐं हिननि खे जेको आहे हीअं लाबारो हले पियो। ऐं हीअ 3 महीना जेके आहिनि 9वें ॾींहं ताईं हिन जी जेकी आहे ॿिज, भाण, दवाऊं, DAP भाण इहे सभु लॻनि था। ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदो वञा, असांजे माण्हुनि खे चाहे एकड़ जो ज़मीनदार हुजे, चाहे 100 एकड़ जो ज़मीनदार हुजे, पर उहो वाइड़नि जे ऐं कुझु मुस्लमान जेके व्याजनि ते सामान ॾेई हिननि खे ख़रीद कनि था, हिननि खां वठनि था, माल ॾियनि था, हिननि खे भाण ॾियनि था, दवाऊं ॾियनि था व्याज ते। हीअ जमा आबादी थियो, वॾी तयारु थियो थी, उमेदु जागे थी हारी खे त भाई इहे रेट जेको आहे 4000, 4500, 5000 या 3500 मण हलंदो त असांखे हिन मां ॿ रुपया मिली वेंदा। असां पंहिंजी नियाणियुनि जूं शादियूं कराईंदासीं, असां पंहिंजे ॿारनि खे, नौजवान पुटनि खे रोज़गार खोले ॾींदासीं, मासूमनि खे तइलीम ॾींदासीं। जॾहिं हीअ आबादी लहण जो वक़्तु अचे थो, उते माफ़िया हिते टंडे खान ज़िले में 100 खां मथे राइस मिलूं आहिनि जेके कठ जठ करियो पाण में मिली ऐं रेट पंहिंजो मनपसंदि मुक़ररु था कनि। उन ई वॾी में वॾा हिते नाइल हुकुमरान जेकी को रेट ॾियण लाइ तयारु न आहे। असां कई सालनि खां रड़ियूं कंदा अचूं पिया, सोशल मीडिया ते अचूं पिया त रेट ॾियो, बसि सरकारी अघु अञा ताईं मुक़ररु कोन थो थिए। ऐं पोइ हिते जी माफ़िया जेकी ताक़तवर बणिजो, हिते MNA MP सां गॾिजो, गठजोड़ करियो, पोइ पंहिंजा मनपसंदि रेट मुक़ररु थी करे किथे 2200 मण विकामे थो, किथे 2400 मण विकामे थो, किथे 2600 मण हले पियो। त उन मण में वरी ॿी शइ थिए थी, इहो जेको हारी तव्हां सारियूं खणियो वञे, हिन में मिक्सचर आहे, हेतिरो तव्हांजो हेतिरो कटंदासीं, हिन में हीअ पियल आहे, हुन में हू पियल आहे, उहा कटवती अलॻि कई थी वञे। माना को निज़ाम कोन्हे। वरी उन ई राइस मिलनि में जेके मज़दूर कमु था कनि उन्हनि खे पघार वसूली कोन थी मिले। सिंध असेंबली में वॾी वज़ीर आला दा आई त 36,000 40,000 पघारूं ॾींदासीं। पहिरीं असांजी 100 राइस मिलूं जेके माफ़िया बणियल, जेके असांजे बचनि में हथु विझो वेठा आहिनि, जेके असांजे मैदानात ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, इन ज़राए ते असांजे बचनि जी रोज़ी जेके फुरियो ऐं पंहिंजा जेके बब भरींदा वतन ऐं तव्हीं बब भरींदा वतो, उनखे कॾहिं झलियो अथव, उन खां पुछो अथव त हेॾी माने में हारी महिनत थो करे, हेॾो ज़मीनदार जेको आहे लॻाओ ख़र्च थो करे, उनजे बदिले में तव्हां उनजो रेट करायो, उनजे बचनि जी जेका तइलीम तबादा करियो, उन जी नियाणियुनि जी शादी खे जेको आहे ख़तमु था करियो। असां इन चऊं था गवर्नमेंट खे त इन जो फुल फोर नोटिस वरितो वञे ऐं इन जो रेट जेको आहे मुक़ररु कयो वञे। ऐं रेट मुक़ररु करे पर 4000 रुपया मुक़ररु कयो वञे घटि में घटि, जो हारी पंहिंजी ख़ुशहाली ज़िंदगी करे ज़मीनदार खे 2 रुपया मिली वञनि। न त ॿी सूरत में निजी इनशाला ऐं सभिनी टंडे खां एकड़ खां वठी 100 एकड़ ज़मीनदार खे चवां थो, निजी तव्हांजो केस बि वणंदी, तव्हां जेकॾहिं असां राब्तो कयो, असां तव्हांजो केस बि दाख़िल कंदासीं। ऐं इनशाला ताला हिते जेके 100 राइस मिलूं आहिनि, 100 राइस मिल कोर्ट में ॿिहारींदासीं ऐं तव्हांखे इनशा रेट वठी ॾींदासीं।